आया अली सा इकरार याकूबी जिनसार हसन मीर हुसैन हुआ हमदो सलात का बाद इंतहाई काबिल एहतराम मुअज़्ज़ज़ मुहतशम सामिईन व नाज़रीन ऐं जमी गुलामान हुसैन बिलखुसूस चश्मे चराग दरबार आलिया हजरत मशहूरी शरीफ असांजा महबूब मुर्शिद करीम ऐं तमाम उलमाए कराम मशाइख़ इज़ाम साहिबज़ादगान अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अॼोकी ही पुरवकार तक़रीब सईद जेका इमाम आली मकाम शहीद करबला हजरत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं उन्हनि जे रुफ़क़ा खे ख़िराज अक़ीदत पेश करण जे लाइ मुनाक़िद कई वई आहे। बंदे नाचीज़ खे इन में मौक़ो मिलियो। अल्लाह ताला खां दुआ है मालिक करीम मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी ऐं असां सभिनी खे ॿुधी करे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो इन्नल्लाह युहिब्बुल्लज़ीना युक़ातिलूना फ़ी सबीलिही सफ़्फ़न कअन्नहुम बुनियानुम मरसूस। सुभान अल्लाह। बेशक अल्लाह ताला पसंद फरमाए उन्हनि माण्हुनि खे जेके उन जी राह में जिहाद था कनि कतारूं लॻाए करे सफ़ दर सफ़ थी करे कअन्नहुम बुनियानुम मरसूस ॼण त उहे मज़बूत क़िला आहिनि ॼण त उहे मज़बूत दीवारूं आहिनि ॼण त उहे मज़बूत सुतून वांगुरु आहिनि। अॼोको मुंहिंजो मौज़ू शुजाअत इमाम आली मकाम हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। छो त ही वक्त जी ज़रूरत आहे हज़रत इमाम आली मकाम जो ज़िक्र ख़ैर ईअं न कयो वञे जो नौजवान ॿुधी करे सुस्त पइजी वञनि ऐं मांद पइजी वञनि ऐं कमज़ोर थी वञनि ऐं उन्हनि जा हौसला पस्त थी वञनि। रब्बे काबा जो कसम हुसैन जो ज़िक्र ईअं कजे जेकॾहिं 100 सालनि जो टुकड़ो बि ॿुधे जेकॾहिं मरीज़ बि ॿुधे जेकॾहिं कमज़ोर बि ॿुधे त हुसैन जी शुजाअत ॿुधी करे उहो बि बातिल जे ख़िलाफ़ निकिरी पए। मैदान करबला में आयो ही केरो आहे जेसी ताईं असांजी आवाम खे शेर व शाइरी न ॿुधाइबी ओसी ताईं उहे कोन सुजाॻ थींदा। मैदान करबला में आयो ही केरो आहे हिक ॿिए खे चयो यज़ीद हिक ॿिए खे चयो यज़ीद हैदर जो शेर आहे। मैदान करबला हुसैन आए बहतर जो आलाई गल बहतर जो आलाई गल असर शरीर आहे। मैदान करबला में आयो ही केरो आहे नानी जो नाज़ आहे उम्मत जो ही फ़ख्र अम्मा फातिमा जो जानी हैदर जो ही जिगर हरी हक ऐसे जो नारो हरी हक ऐसे जो नारो पहुँचा दिल
पोए भी कुरान थो ॿुधाए मुंहिंजो सखी हुसैन मुंहिंजो सखी हुसैन पीरन जो पीर आहे मैदान करबला सब खां पहिरीं शुजात जो मफ़हूम समझो। शुजात छाखे चइबो आहे? शुजात जो माना इहो आहे त परेशान कुन हालात में मुश्किल हालात में इंसान जो दिल इत्मीनान में रहे ऐं अंजाम जी परवाह करण खां बग़ैर हक़ जी ख़ातिर मैदान में निकिरी पए। सभई ॿुधायो, तव्हां गवाही ॾियो त छा इमाम अली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु मैदान करबला में या तारीफ इमाम अली मकाम जे सादिक अचे थी या नथी? यकीनन या शुजाअत की तारीफ हजरत इमाम अली मकाम ते कामिल ऐं अकमल तरीक़े सां सादिक थी। दुनिया में सब खां वॾा बहादुर सब खां वॾा शुजाअतमंद तुंहिंजा मुंहिंजा आका मदीने वारा साईं हसनैन करीमैन जा नाना जान हजरत मदीने वारा साईं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुया। हजरत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, पाण दा फरमाइन कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहसनन नास। मदीने वारा साईं माण्हुनि में सब खां वधीक हसीन हुया। अजवदन नास मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि में सब खां वधीक सखी हुया ऐं मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अशजअन नास। तुंहिंजो मुंहिंजो आका मदीने वारा साईं माण्हुनि में सब खां वॾा दिलेर ऐं बहादुर हुया। छो त इमाम अली मकाम जो नालो हजरत मदीने वारा साईं सब खां वॾा शुजाअतमंद हुया, सब खां वॾा दिलेर हुया। इहो मुंहिंजो मौज़ून आहे, पर मां इन निस्बत सां ॿुधाइण थो चाहियां त हुसैन हुआ जंहिंजो नाना बि वॾो शुजाअतमंद आहे। हजरत शाह अब्दुल हक मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैहि लिखो, पाण दा फरमाइन त मदीने वारे साईं खे ताकत एतिरी मिलियल ही जेतिरी जन्नती मर्दन खे ताकत मिलियल। जेकॾहिं जन्नती मर्द जी ताकत जो अंदाज़ो लगाए वञे त हिकिड़े जन्नती मर्द जी ताकत दुनिया जे 100 मर्दनि जे बराबरि आहे। इहो अदना में अदना दुनिया जा 100 बहादुर हिकिड़े पासे हेॾो जन्नती जवान हिकिड़े पासे। हज़रत शेख अब्दुल हक फरमाइन त मुंहिंजे आका तुंहिंजे आका खे ओ जन्नती 30 मर्दनि जेतिरी ताकत अता कई हुई। ॿी रिवायत में 40। जेकॾहिं इन हिसाब सां अंदाज़ो लॻाइजे त उलमा दा फरमाइन त मुंहिंजे तुंहिंजे आका मदीने वारे साईं खे रब करीम 4000 मर्दनि जेतिरी ताकत अता फरमाई। सलाम उस पर के जिसके नाम लेवा हर जमाने में बड़ा देते हैं टुकड़ा, सरफरोशी के फसाने में मुझे महबूब के शुजाअत मिली। क़यामत ताईं जाके वो शुजाअत मिलंदी, जाके वो बहादुरी जो वस्फ मिलंदो, यो मुझे महबूब जे कदमनि जी खैरात हूंदो। अचूं था हजरत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु दी शुजाअत। हजरत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु सिर्फ मैदान करबला में न बल्कि नंढपण खां वधीक नंढपण खां वठी सब खां वॾा बहादुर हुया, सब खां वॾा शुजाअतमंद हुया। अल्लाह ताला फरमाइन मंगला शेर हक अश्ताउल अश्ताई छो न शुजाअतमंद थे जो ही अश्ताउल अश्ताई जो बच्चो मौला मुल्ला जो बच्चो है ऐं वो अश्ताउल अश्ताई है वो बहादुर जो बहादुर है वो ही उन जो बच्चो आई बहादुर छो न थे।
नंढपण जी उम्र हज़रत इमाम अली मक़ाम तक़रीबन 4 सालन जा मदीना शरीफ में या विरासत किथों मिली विरासत किथों मिली इहो तोखे ॿुधायां हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत पाण फरमाइन अम्मा खातून जन्नत हुजूर दे दरबार में आई अर्ज कई या अबताया इन हाज़ाने इब्नाने मुझा आका ई बई तवां जा बचड़ान ए बई तवां जा पुटरन फवरसुमा शैआ मुझा बाबा सही इनके पहली विरासत अता फरमाए छड़ियो सुभान अल्लाह कोन चाहिए हाणे नाली शरीफ में नुक्तो आहे जेके माण्हू मथो खाईंदा आहिनि विरासत सहाबा खाई विया विरासत हड़प करे विया अरे विरासत त मदीने वारे सईदन खे दुनिया में ॾेई अम्मा खातून जन्नत आई आहे मुतालबो थी करे या रसूल अल्लाह फवरसुमा शैआ मुझा आका इन्हनि खे विरासत अता करे छॾियो पाण फरमायो अमल हसन फलहू सौदती व हैबती हसन जे लाइ मुंहिंजी हैबत ऐं मुंहिंजी सरदारी हिन मां हुज़ूर जो इल्म ग़ैब जो साबित थिए छो त मुंहिंजे आका खे ख़बर ही हसन खे सरदारी जी ज़रूरत पवंदी हसन खे फ़ैसिले जी ज़रूरत पवंदी हसन खे हैबत जी ज़रूरत पवंदी इन जे करे हसन खे हैबत ऐं सरदारी ॾेई छॾियूं मुंहिंजे आका खे ख़बर ही हज़रत अमीर मुआविया ऐं हसन जी पाण में सुलह थींदी ऐं हुसैन हसन पंहिंजी सरदारी जो मुज़ाहिरो कंदे हुकूमत अमीर मुआविया जे हवाले करे छॾींदा ऐं सभ खां वॾा सरदार हुजण जो सबूत पेश कंदा वअमल हुसैन फलहू जुरअती वजूदी मुझे आका फरमायो हुसैन दिला मुझी सखावत ऐं मुझी जुरअत ऐं बहादुरी कुर्बान वञा मुझे आका जे इल्म ग़ैब मुझे आका खे ख़बर ही मैदान करबला में इमाम आली मकाम खे जूदो सखा जी ज़रूरत पेश ईंदी इमाम आली मकाम खे जुरअत ऐं बहादुरी जी ज़रूरत पेश ईंदी इन जे करे मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हुसैन आली मकाम शहीद करबला के जुर्रत ऐं बहादुरी जो सर्टिफिकेट ॾेई छॾियो ऐ हुसैन इब्ने अली तेरा ज़माना याद है छोड़ के तैबा तेरा करबला को जाना याद है छोड़ के तैबा तेरा करबला को जाना याद है क्या याद आ मुझे तो खड़ी जवाब दे छोड़ के तैबा तेरा करबला को जाना याद है और हज़रत असगर कबो तीर खाना गोद में और नहर पर अब्बास का बाजू कटाना याद है और कुरान से है निस्बत तेरी और नात के आज वो तो जैमा हुसैनी है जंहिंजो क़ुरान सां वास्तो ना है जंहिंजो क़ुरान सां ताल्लुक़ ना है अरे हुसैनी ही थई ॾिस त सुबुह खां वठी शाम ताईं रात ताईं क़ुरान पिया पढ़नि ऐं क़ुरान में लिखियल हुसैन ऐं आले हुसैन जो ज़िक्र कुरान से है निस्बत तेरी और नात के कुरान तू बोलो थिनसा पर तेरा कुरान सुनाना याद है
सैयद ने छोड़ी ना नमाज। हींअर मुझे मुर्शिद करीम ने ऐलान फरमायो त नमाज थींदी। अरे हुसैनी हुआ जाके नमाज याद आ, जाके बैतुल्लाह याद आ, न को तू नमाज पढ़ी न को तू बैतुल्लाह में थी वो तू खाक हुसैनिया। अरे हुसैन हुआ जा जो उथण माल सर सजदे में, जा जो सुमण माल सर सजदे में, आई जेकर सर बजे सर टियण माल सर सजदे में हुसैन हुआ। तीरों की बरसात में सैयद ने छोड़ी ना नमाज। हुसैन खंजर आपका पढ़ना लुभाया दुहे। जाके विरासत में शुजात मिली हुजे, जाके शुजात ॾियण वारो मदीने वारो साईं हुजे, भला सच ॿुधाइजे उन जे साम्हूं भले हिकिड़ी करबला छा, भले सवे करबला हुजनि, हज़ारे करबला हुजनि, लखे करोड़े करबला हुजनि, मां थो चवां उनखे को बि फ़र्क़ु नथो पइजी सघे, छो त उनखे शुजात ॾियण वारो आमिना जो लाल मदीने जो ताजदार आहे। नटपड़ में हुसैन जी शुजात, ये कुरान खोले ॾिसो। हुसैन जे क़ब्ल में यज़ीद क़त्ल हुसैन असल में मर के यज़ीद खे इस्लाम जिंदा होता है करबला के है। हुसैन यज़ीद सां जंग कोन कई, असां वठी हुआ हुसैन त माण्हुनि जी दावत ते विया हुया। छो जेकॾहिं हुसैन जंग करे हा मां थो तव्हां यज़ीद छा, यज़ीद दवा करोड़े हुजनि हिन दुनिया में न रहंदा। कुरान खोले ॾिस सूरह आल इमरान में अल्लाह ताला ज़िक्र दो फरमाए मुझे महबूब मदीने वाले साईं ईसान सां फरमायो, ईसान के फरमायो अचो त हालो न तो अबनाना व अबनाकुम व निसाना व निसाकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नबतहिल फनजअल लानतल्लाहि अलल काज़िबीन। अचो पंहिंजा बचड़ा आणियो, तव्हां पंहिंजूं औरतूं आणियो, असां पंहिंजा बचड़ा था आणियूं, पंहिंजूं औरतूं था आणियूं, असां पंहिंजो गुंगो ख़ानदान था आणियूं, तव्हां पंहिंजो ख़ानदान आणियो, पोइ असां मुबाहिलो था कयूं। त उहो ईसाई जेको हुनजो वॾो पादरी हुयो उन ॾिठो इमाम हुसैन खे, इमाम हसन मुश्तबा खे, मौला अली खे ॾिठई ऐं पंहिंजे पादरी खे चई खबरदार हे चेला कूड़ता चेला न आहिनि, रब्बे काबा जो कसम जेकॾहिं अॼु तव्हां हिननि सां मुबाहिलो कयो त हिकु बि ईसाई क़यामत ताईं धरतीअ ते कोन। मुझे इमाम आज़म अबू हनीफा यज़ीद ते कुफ्र जो फतवा न लगायो, अलैहि माजे सही कई बार चवंदा न नरम गोशिया मुझे इमाम आज़म कुरान की ताबेदारी कई। कुरान तो लानतल्लाहि अलल काज़िबीन, अरे अहले बैत जे दुश्मनन जे मथा अल्लाह जी लानत हुजे। इहो लक़ब उन्हनि खे कुरान ॾिनो आहे। इमाम आज़म उन लक़ब जी पैरवी और बेटे पाक की गुस्ताखियां बेबाकियां लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने पे और बेअदब गुस्ताख फिरके ओ सुना इमाम
इमाम अली मकाम कुरान खोले ॾिसो ईसाई तमाम भॼिया मुबाहिलो न करे सघिया वरी हज़रत इमाम अली मकाम नंढपण में 10 सालनि जी उमिरि हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम मौजूद आहिनि हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था कानल हसन वल हुसैन यस्तरआनी बैन यदै रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूलु हय्य हसन फ़क़ालत फ़ातिमतु या अबताय लिमन यक़ूलु हय्य हसन फ़क़ाल इन्न जिब्रील यक़ूलु हय्य हुसैनिया थोरो हथ मथे खणी नारो लगायो हुसैनिया यसीदिया हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत था कन मुझे आका की मौजूदगी में हसनैन करीमैन ट्रेनिंग जिहाद की ट्रेनिंग हसनैन करीमैन रज़ियल्लाहु तआला अन्हुमा जी साथ बाबरकात हुजूर जे साम्हूं मद था वञनि पाण दा फरमाइनि हसन जल्दी कर हसन खे ॿुधाइनि था त अम्मा ख़ातून जन्नत अर्ज़ जो कनि ओ मुंहिंजा बाबा जान तव्हां हसन जी तरबियत था कयो तव्हां हसन खे ॿुधायो था नंढड़ो त हुसैन खे छो नथा ॿुधायो पाण दा फरमाइनि मां छा कयां जो हुसैन खे ॿुधाइण वारो जिब्रील हुसैन दाखे नंढपण में ॿुधाइण वारो जिब्रील हुजे वो हुसैन भला करबला में परेशान थी वो हुसैन भला करबला में मदद जो तलबगार थी दो न असाले सुन्नत जो अकीदो न परेशान थिया न रोया न धोया न शिकायत कई कुव्वत हो गया सोर न नया मन के बैठे रज़ाई हूँ अहले सुन्नत व जमाअत जो अकीदो जेकर इमाम अली मकाम चाइना त हे यजीद के फना ने सही नाबूद करे करना पर इमाम हुसैन दुनिया वारन के बुधाइन पिया जाइन तमाम रसूलुल्लाह जे दीन दी खातिर पंहिंजो सिर नजरानो करे थो वञा क़यामत ताईं अल्लाह ताला कुरान में ज़िक्र करे छॾियो वजअलहा कलिमतन बाक़ियतन फी अक़बिही लअल्लहुम यरजिऊन क़यामत ताईं रब करीम फरमायो यो कलमा तौहीद अल्लाह ताला दो फरमाए मां इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी आल में रखे छॾियो इब्राहीम अलैहिस्सलाम जी आल में उन्हनि जे खानदान में रखे छॾियो अरे कलमा तौहीद इब्राहीम अलैहिस्सलाम जी आल मदीने वाले साईं जी आल या सागी आला है रब्बे काबा जो कसम इन आयत करीमा जी रोशनी में जेकर दीन जे मथा को वक्त ईंदो दीन जे मथा को मुसओखो वक्त ईंदो को परेशानी जो वक्त ईंदो रब्बे काबा जो कसम जॾहिं मैदान में ईंदो वो खादम हुसैन हूंदो वो हुसैन जो नौकर हूंदो इन पत मज़हब कह ॿिए जी जान आहे रब करीम जो विरसो हुसैन रे गुलामन के ॾेई छॾियो इमाम अली मकाम बे मकाम ते नंढपण जो ही वाक़ियो आहे कुश्ती पिता कनि हिकिड़े पहलवान खे किरायो ॿिए खे किरायो टे खे किरायो मुंहिंजा महबूब अचनि था मुंहिंजा महबूब ॾिसनि था पाण जीअं ॾिसनि था इमाम आली मकाम तशरीफ़ खणी था कनि सनन जे सीने मुबारक ते सवार था थी वञनि सनन जे कुले मुबारक ते सवार था थी वञनि अॼु ताईं तव्हां इहो ॿुधो आहे मां हिते नातो नहीं बना इल्मी त इमाम आली मकाम मुझे महबूब जे कुलनि ते सवार थींदा इहो नुक्तो त इमाम आली मकाम मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुलनि ते सवार थींदा इहो सिर्फ़ हिकिड़ो इत्तिफ़ाक़ी ॻाल्हि न हुई हिकिड़ो वॾो अहद हुयो छो त जॾहिं को ॿार कंहिंजे कुले ते सवार थींदो आहे त उनजो हथ उन सवार थियण वारे जे मथे ते ईंदो आहे न हिते कुले ते वेहे त नंढो ॿार मथे ते हथ रखंदो आहे त किरी न पियो आहे ऐं जेको सवार कंदो आहे जेको विहारींदो आहे उहो वरी उनजा पेर पकड़े बीहंदो आहे त किथे किरी न पए हे आदो पैमान हुयो उलमा दा फरमाइनि हसन इमाम अली मकाम
महबूब जे बुले ते सवार क्या कन आई गडो गड ज़बान हाल सा ऐलान क्या कन ओ मुजा नाना मां तवा जे मथे ते ही हथ तो रखा ए तवा दी पगवा ए तवा दी दस्तार ए तवा दी इज्जत ओ मुजा नाना मां तवा दी इज्जत जो पहरेदार थी इमाम आली मकाम वायदो पिया कन मुजा नाना मां शर्त छड़ी पर हे तवा दी पग खे किरण कोन दी तवा दी इज्जत खे पावा चल कोन दी तवा जे शरीयत जो बाकी कदह बर्दाश्त न कन इमाम आली मकाम यो याद कन वरी मुजा महबूब मुस्तफा पांजे नवाज़ सा वरी याद पिया फरमाए उन जे पेरन के वठी पाण पिया फरमाए ऐ हुसैन जेकॾहिं तूं मुझे दीन की पासदारी कदे मुझी इज्जत जो ख्याल रखदे मुझी पग खे उछलान कोन ॾींदे त मां बि मोहम्मद मुस्तफा अॼु तोसां वाइदो थो कयां तुंहिंजा कदम करबला जे मैदान में मां तिरकण कोन मां मोहम्मद मुस्तफा इहो तोसां वाइदो थो कयां त तुंहिंजा कदम करबला के मैदान में टंगमगान कोन ॾींदो साईं करबला के मैदान में साबित कदम रखण तो खे वो मुस्तफा जो कम आई हुसैन चयो मुझा नाना तुझे दीन दी पासदारी करन हुसैन जो कम चार सो चर्चा तेरा है हुसैन इब्ने हुसैन इब्ने अली इब्ने रज़ियल्लाहु ताला अन्हु जो तवा के बगालियों बुधायम थी भिकड़ी गालो दाया सुभान अल्लाह तो पाण चंदा मैदान में ऐलान था कन चैलेंज का फरमान आहे को मुझे मुकाबले में त हिकड़ो पहलवान ज़ुबरखान नामिया वो मैदान में थो अचे वो पुछा तो करे अंत मन अंत केरा ही जे अनल हुसैन इब्न अली मां हुसैन आया अली जो बचड़ो आया तो ज़ुबरखान पोते फड़ी थो वने ज़ुबरखान वॾो पहलवान पर चयो हुसैन मां तो जे मुकाबले में नहीं छो इन जे करे ओ हुसैन मां तो खे ॾिठो रसूलुल्लाह जे कुलनि ते सवार थींदे जेकर ग़लती सां मुझो को आर तो खे लगी वियो महशर जे मैदान में मां रसूलुल्लाह जो सामनो कीअं करे ए हुसैन इब्ने अली हुसैन इब्ने अली ए नंढ में तवा बुधो वडड़ा था थियन मुझा आका साल दा फरमाइन 7 साल थी यानी 7 साल की उम्र असा जो बार 7 साल जो थींदो नमाज भी कान ईंदी पर हुसैन खुदा जो कसम 7 साल का था मुझा महबूब पर्दो फरमाया हुसैन के हर शे अता करे हुसैन 7 साल की उम्र सोने अबू बकर जो दौर गुजारी उन खां पोइ सोने फारूक आज़म जो दौर गुजारी जॾहिं हज़रत सैयदना उस्मान गनी जो दौर आयो ए जंगू ठहियूं हज़रत उमर पाक के दौर में हुसैन जंगल में हिस्सो वरितो आई हज़रत उस्मान गनी के दौर में जंगे जमल हुजे जंगे सफीन हुजे या रोमिन जे मुकाबले में जंगू हुजन हर महाज ते हुसैन सफ़े अव्वल में बीठो हज़रत इमाम आली मकाम रज़ियल्लाहु ताला अन्हु जो शुजाअत जो वॾो किस्सो वॾी दास्तान मां मुख़्तसर तो ॿुधाइण चाहियां जॾहिं इमाम हज़रत सैयदना उस्मान गनी जे मथां मुआफ़रो छो त मौला अली हज़रत उस्मान गनी के जमी सहाबा के साइतवा अमीरुल मोमिनीन असांखे इजाज़त ॾियो भाॼियुनि खे ख़तमु करे छॾियो पाण फरमायो न हे मुझे नाम मुझे आका मदीने वाले साईं जो शहर मदीनो मां नथो कया कह पलीत जो हिते मां नथो कया जॾहिं हज़रत अली मुर्तज़ा खे इजाज़त मिली तमाम सहाबा हज़रत मौला अली जे दरवाजे ते अचनि ऐं सलाह अदा कनि त हज़रत मौला अली मुर्तज़ा करमल्लाहु ताला वजहुल करीम पंहिंजे ॿिनी शहज़ादनि हसनैन करीमैन खे अगर को मिटाए न सघंदो अगर को मिटाए न सघंदो असांजे दिल
मोहब्बत हुसैन जी न की वोट छींदा न की हार छींदी सदा है कायम हुकूमत हुसैन जी। मौला अली हसनैन करीमैन खे तलवारूं ॾिनियूं हाणे फरमायो वञो वञी पंहिंजे चाचे इहे न हुया वञी पंहिंजे चाचे हज़रत उस्मान जी पहरेदारी त किथे बाक़ी उन्हनि खे क़त्ल न करे छॾे शहीद न करे छॾे। हज़रत उस्मान हज़रत हसनैन करीमैन जी ज़ात बाबरकत जेसीं ताईं हुया को बाक़ी हज़रत उस्मान गनी खे तकलीफ़ न पहुचाए सघियो हर कैफ़ मजबूर थी करे जॾहिं उन्हनि ॾिठो का बि वाह कान्हे का शिकस्त तस्लीम करे हुसैन जो मुक़ाबिलो न पिया करे सघनि हेॾो हसनैन करीमैन जी ज़ात होॾो बाग़नि जो टोलो हसनैन करीमैन उन्हनि सभिनी खे रोकियो वेठा आहिनि। हे जॾहिं को बि वस न आहे पोइ घर जे पोइ से खां छित खां लही आया ऐं हज़रत उस्मान गनी खे शहीद कयाऊं। अली के चाहने वालों के दिल का दे नहीं होते। इमाम आले सुन्नत लिखो एकड़ो मसलो समाज के त टिन क़िस्मनि जा कपिड़ा पाइनि हिननि 10 ॾींहनि में बिलख़ुसूस नाजाइज़ आहिनि। साओ ॻाढ़ो ऐं कारो साओ ताज़िया वारा पाईंदा आहिनि उन्हनि जी निशानी आहे। ॻाढ़ो दुश्मनानी अहल बैत पाईंदा आहिनि ख़ुशियूं कंदा आहिनि उन्हनि जी निशानी आहे ऐं कारो गुस्ताखाने सहाबा पाईंदा आहिनि। अॼु असांजी दलील बि थी हले माण्हू दलील था ॾियनि असां कारो कपिड़ो था पायूं छो त बैतुल्लाह जो रंग कारो आहे मुंहिंजो बैतुल्लाह जो सॼो रंग कारो आहे पोइ तूं बि पंहिंजो पाण खे सॼो कारो करे छॾ कारा कपिड़ा छो थो पाए पंहिंजो मुंहुं कारो करे छॾ। अरे असांजे बुज़ुर्गनि त कारो जूतो पाइण खां बि मना कयो आहे। अरे कारो जूतो पाइजे त मुसीबतूं थियूं अचनि हे कारो हेॾो कपिड़ो पाए वेठो ई तुंहिंजे मथां मुसीबत कान ईंदी। रब्बे काबा जो कसम हुसैनी लिबास न सुनो दई हेॾे हलिया दरगाह हलिया मशहूरी शरीफ ते ॾिस ए चेहरा बि टमकदड़ थई ए लिबास बि नूरानी टमकदड़। अली के चाहने वालों के दिल का दे नहीं होंगे जहां नूरे विलायत हो वहाँ ताले नहीं होते। और अली ज़ामों ने बतलाया तहफ़्फ़ुज़ करके उस्मान का जो रखे बोझ इनसे वो अली वाले नहीं होते। अली वाला आसान जेकॾहिं तोखे अली जा हुबदार ॾिसणा आहिनि त अॼु हिन मैदान में लही आ। रब्बे काबा जो कसम जीअं मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि अॼु खां कई अरसो पहिरीं हिकिड़े बदबख़्त खे ॿुधायो त तूं अली जी मोहबत जो दावो थो करी अली जो दावो थो करी अलिया मां तोखे अली जो दीदार थो कराया। अरे अली जा नारा हणण वारा ॿिया थई अली जो दीदार करण वारा ॿिया थई हुसैन जा नारा हणण वारा हिकिड़ा थई पर जेकॾहिं हुसैन जी सची मोहबत पंहिंजे क़ल्ब में रखण थो चाही त पोइ ख़ुदा जो कसम हिन अहल सुन्नत वजमात में शामिल थी वञी जिथे तोखे हुसैन जी मोहबत मिले अहल बैत जी मोहबत मिले सहाबा जी मोहबत मिले। मौला अली के ज़माने में हज़रत हसनैन करीमैन पंहिंजी शुजाअत जो मुज़ाहिरो कयो आहे। इमाम हसन मुश्तबा जो ज़मानो आहे हज़रत इमाम आली मक़ाम शुजाअत जो मुज़ाहिरो कयो आहे। हलंदे हलंदे हज़रत सैयदना अमीर मुआविया जो ज़मानो आहे हज़रत सैयदना अमीर मुआविया 20 साल हुक्मरानी कई आहे। 20 साल हुसैन को बि ऐलान जंग न कयो को बि एहतजाज न कयो पर हुसैन
चुप करे वेही रहा ऐं खामोश हुया ऐं ताईद में हुया छो त पाण ॿिया फरमाइनि ऐं असांजो अक़ीदो आहे जा अमीर मुआविया सां इमाम हसन सलाह कई सुन्नी उन सां झेड़ो न कंदो ऐं जा यज़ीद सां हुसैन झेड़ो कयो सुन्नी उन सां कॾहिं ठाह न कंदो अॼु हिकिड़ा माण्हू बदबख़्त हेॾियूं ॾाढियूं रखो चवनि था यज़ीद रहमतुल्लाह यज़ीद अमीर मोमिनीन मुंहिंजो लानत आहे तुंहिंजे मुंहं ते यज़ीद लानतुल्लाह अलैहि न थी थो सघे रहमतुल्लाह अलैहि न थो थी सघे यज़ीद पागी हुयो ऐं यज़ीद बग़ावत करण वारो पाण हुयो असुल हुकूमत इमाम आली मकाम जी सदिया हुसैन की एक पल की थी हुकूमत यज़ीद की सदिया हुसैन की ज़माना हुसैन का आखिरी गाल करबला के मैदान में इमाम आली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु सब कुछ कुर्बान करे छड़ियो और सर कटा ना जान देना कोई तुमसे सीख ले छान आलम हो फिदा ए खानदाने अहल बैत और अपना सौदा बेच कर बाजार सुना कर गए कौन सी बसी वसाई ताजराने अहल बैत इमाम आली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जो आखिरी रात नाई मुहर्रम अल-आराम नहीं दी रात इब्न ज़ियाद चाहे थो ऐ हुसैन बरिया जो या गड थी वञी या पोइ जंग जे लाइ तयार थी वञी या जंग कर या गड थी वञी हुसैन चयो मूंखे हिकिड़ी रात जी मोहलत ॾियो मोहलत मिली त इमाम ज़ैनुल आबिदीन अर्ज़ कयो त बाबा जान तव्हां मोहलत छो वरिती असांखे त ख़बर आहे तव्हांजो ॿियो ऑप्शन आहे ई कोन को तव्हां त सिर्फ़ बातिल जे ख़िलाफ़ डट के बीहण वारा आहियो तव्हां त इस्तिक़ामत जा जबल आहियो कोई रात छो वरितव पाण फरमायो रात इन ते करे वरितम त इन रात में मां एतिरी इबादत कया जो अल्लाह खे राज़ी कया ऐं नाने मुस्तफ़ा खे राज़ी कया इमाम आली मकाम आखिरी रात में इबादत कई आ कुरान पढ़ियो आ कुरान दूलो ॾिनियो आ उन खां पोइ जॾहिं वक़्तु वेठो आयो त हज़रत अम्मा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा शिद्दत गम जे करे जॾहिं तमाम जवान शहीद थी विया जॾहिं तमाम साथी शहीद थी विया त पोइ पाण शिद्दत गम जे करे बेहोश थी वयूं त इमाम आली मकाम उन्हनि जे मुंहं ते छंडो हयो उन्हनि खे सुजा कयूं बेदार कयूं ऐं उन्हनि खे नसीहत फरमायो या उखयत इत्तक़िल्लाह व तअज़्ज़ी बिअज़ाइल्लाह व अलमी अन्न अहलल अर्द यमूतून व अन्न अहलस समाए ला यबक़ून व अन्न कुल्ल शैइन हालिकुन इल्ला वजहल्लाह ओ मुझी दिलेर बहादुर हमशीरा ओ ज़ैनब साइन मां तोखे वसियत थो कया तलकीन थो कया याद रखजे इन ज़मीन ते को बि बाक़ी रहण वारो न आहे ज़मीन वारा बि मौत जे हवाले थी वेंदा आसमान वारा बि बाक़ी न रहंदा का बि शइ बाक़ी न रहंदी जेकॾहिं नालो रहंदो त हिकिड़ो अल्लाह जो नालो रहंदो शाह अस्त हुसैन बादशाह अस्त हुसैन दीन अस्त हुसैन दीन बना अस्त हुसैन सरसाद नदाद दस्त दर दस्त यजीद हक्का के बिना ला इलाहा अस्त हुसैन
हुसैन। इमाम आली मकाम फरमायो या उखय्यत ला तशकी अलैया जैबन वला तखमिशी अलैया वजहन वला तदई अलैया बिलवैल वस्सबूर इन अना हलकतो। ओ मुझी हमशीरा मां तोखे या वसियत कया जेकर मां शहीद थी वना वो पंहिंजो चेहरो न पिटजे, पंहिंजो गिरेबान न फाड़ दे, वावेला न कजे, आहोज़ारी न कजे, बल्कि जेको सब्र जो दामन मां हुसैन ॼमण खां वठी अॼु ताईं संभालियो आयो आहियां, इन सब्र जो दामन संभालींदी रहे। सुभान अल्लाह। मुंहिंजो हुसैन अल्लाह जाजे घर जूं न्याणियूं जाजे घर जूं औरतूं बि सब्र करण वारियूं हुयूं। तू कहिड़ो हुसैन जो शान थो बयान करी जे तू लुटजी विया, इज़तूं लुटजी वयूं, पर्दा लही विया। मुंहिंजो ख़ुदा जो कसम अॼु माण्हू जे किसा बयान कंदा आहिनि तामा खातून जन्नत पंहिंजे जुल्फन मुबारक सां बुहारी पाइए ऐं ॿिया ॿिया किसा बयान कया वेंदा आहिनि। रबे काबा जो कसम हे उहो घरानो आहे जंहिंजी बाक़ाईअ जो ख़ुदा ज़ुबान पूरी काइनात खे इहो हुकुम आहे वइन कुंतुम जुनुबन फत्तार जॾहिं तव्हां पली थी वञो तव्हां पाण पाक थियो। पर आल भाई दोबारो आयो त रब फरमायो तव्हां न इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिबा अन्कुम अर्रिज्स अहलल बैत। मौलाना सरदा खान फरमाइन बेइजाज़त जिनके घर जिब्रील भी आते नहीं, दरवाज़े जानते हैं कदर शाने और जिनकी पाकीज़ा खुदाए पाक करता है बयान आए तत्हीर से ज़ाहिर शान सुभान अल्लाह। आखिरी गाल अकीदे जी त मुंहिंजा महबूब पंहिंजे विरसे में बशेर छॾे विया। हदीस शरीफ में मुख़्तसर मां अकीदो वाज़े करण चाहींदुसि त हक़ ते केरु आहे। अॼु माण्हू चवंदा हक़ ते केरु आहे। मुंहिंजा महबूब बशेर छॾे विया किताबुल्लाह ऐं इतरत जी पंहिंजो औलाद पंहिंजी अहल बैत हिकिड़नि बदबख्तनि क़ुरान खे पाण वटि खणी छॾियो। क़ुरान पढ़ंदा रहिया अहल बैत जी मोहबत खां ख़ाली या वरी अहल बैत जी मोहबत जो दावो कंदा पिया अथनि। क़ुरान खां आरी ओ सुन्नी ओ कासवी ओ मुशरक करीम जा ग़ुलाम ओ ग़ुलाम हुसैन तोखे मुबारक हुजई तो जे सीने में क़ुरान रब ॾेई छॾियो आहे। तो जे सीने में अहल बैत जी मोहब्बत रब करीम दाख़िल करे छॾी। फकीर सदा कर चले मियां तुम खुश रहो हम दुआ कर चले। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।